मन खे जे सभ खां वध वणिया, माण्हू मुंहिंजे मन खे जे सभ खां वध वणिया, सेई सबब बणिया मुंहिंजी मायूसिन जो। नाज़रीन, मां यहाँ अनम तव्हांजे पंहिंजे मनपसंद प्रोग्राम रचना में। नाज़रीन, अचो तव्हां सां कुछ गज़ल जा शेर कयां। खड़को आ दर ते सईद सुतल आहे, खड़को आ दर ते सईद सुतल आहे, थकजी पियो हूंदो तॾहिं पत्थर ते सईद सुतल आहे। केॾिन सदिन खां सिंधू कपर ते सईद सुतल आहे, जाॻाएसि त को वींदो सफ़र ते सईद सुतल आहे। आख़िर केरु आहे जंहिंजी क़बर ते, आख़िर केरु आहे जंहिंजी क़बर ते सईद सुतल आहे, खड़को आ दर ते सईद सुतल आहे। नाज़रीन, प्रोग्राम जो आगाज़ था कयूं। असांजो पहिरों सेगमेंट आहे अॼु जो नज़म। अचो त गॾिजी ॾिसूं। वॾा वण ॻोठ तुंहिंजे जा, ड्रिगा पाछा मिटी चीकी, हवा साम्हूं सुठी साॻी, सुरीली सींड साॻी आ। गलियूं ॼण ॻहर में आहिनि, अखियूं कंहिं जवान औरत जूं, निंड्रा खो निम जो वण आ, निराली नींढ तुंहिंजी आ। पुराणियूं पट ते पवंदड़ भितियूं, भुरंदे बि भुणकनि थियूं, ॿुधियूं जेकी अथम ॻाल्हियूं, उन्हनि जो ॻच साम्हूं आ। मुड़ी ऐं मोर जो कोई डुके थो ड्रेल जे पोयां, हयातीअ जी हक़ीक़त ऐं सदिन जो सच साम्हूं आ। नाज़रीन, उम्मीद आहे अव्हांखे अॼु जी नज़म, उन जा शेर ऐं तस्वीरियूं पसंदि आयूं हूंदियूं। अचो त तव्हांखे सईद मेमण जी वाई ॿुधायां। ॼण त अखियूं ॿूटे निंड पियो आहे घर जो दरवाज़ो, साल 2-3 थी विया खुलियो ई नाहे घर जो दरवाज़ो, को बि न आयो आ वाओ थो खड़काए घर जो दरवाज़ो, सईद बे गुम थी वियो कंहिं ॾे वाझाए घर जो दरवाज़ो, ॼण त अखियूं ॿूटे निंड पियो आहे घर जो दरवाज़ो। नाज़रीन, हिकु तमामु ख़ूबसूरत वाई आहे जेकी तव्हांखे ॿुधायां। हीअं जे बर में ख़ामोशी आहे, वणंदड़ टहक हुया हाणे त घर में ख़ामोशी आहे, सिज लथे खां पोइ चौधारी तर में ख़ामोशी आहे, हल्कियूं लहरूं हिन छो अॼु सागर में ख़ामोशी आहे, नूरी तोखां पोइ केॾी कीझर में ख़ामोशी आहे, नूरी तोखां पोइ केॾी कीझर में ख़ामोशी आहे, ऊंध कमरो सईद ऐं पसे मंज़र में ख़ामोशी आहे। नाज़रीन, हाणे असांजो ईंदड़ सेगमेंट आहे अॼु जो प्रोफाइल। अचो त गॾिजी ॾिसूं। मुंहिंजो नालो मुमताज़ महर आहे। मां सिंधी अदब में कहाणीकार तौरु ऐं नक़ाद तौरु सुञातो वञा थो ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो हिसो सहाफ़त में गुज़रियो आहे, जंहिंमें सिंधी सहाफ़त ऐं अंग्रेज़ी सहाफ़त ॿई शामिल आहिनि। मुंहिंजी पैदाइश सखर में थी, सखर शहर में थी। 9 मार्च 1942 मुंहिंजो जनम पैदाइश जो ॾींहुं आहे ऐं मुंहिंजे वालिद साहिब जो नालो मोहम्मद सुलेमान महर आहे। ग्रेजुएशन सखर मां करण खां पोइ ऐं मां कराची यूनिवर्सिटीअ मां MA कई 1966 में। मज़मून मुंहिंजो MA फ़िलासफ़ी हो ऐं मुंहिंजो मीडियम अंग्रेज़ी हो। उन ज़माने में जेके बि सिंधी में उर्दू में रिसाला मयारी निकिरंदा उहे पढ़िबा हुआ। ख़ासि करे टिमाही महिराण सिंधी अदबी बोर्ड जो मयारी हूंदो हो। नई ज़िंदगी में मयारी मवाद हूंदो हो ऐं अहिड़े नमूने सां
अंग्रेज़ी में बि किताब जेके दस्तियाब हूंदा हुआ उहे पढ़िबा, उहे उन ज़माने किताब ॾाढा सस्ता हूंदा हुआ। कराची हिकिड़ो कॉस्मोपॉलिटन शहर आहे, हितां जा तजुर्बा वधीक ज़िंदगी खे सेखारण में मदद ॾियनि था। हिकु घण सकाफ़ती घण रुखी शहर जे करे हिते वधीक इंसान जेकॾहिं चाहे त पंहिंजी ज़हनी असरु करे सघे थो। ऐं मूंखे अहिड़ो सुठो माहौल मिलियो, अहिड़ा हल्का मिलिया अदबी फ़िक्री, जंहिंजे करे मुंहिंजे ज़हनी सफ़र में मूंखे सहूलियत थी। ऐं मूं इन दौरान में कहाणियूं बि लिखियूं, तनक़ीदी मज़मून बि लिखिया। ऐं हितां जे जेके अदबी अंजुमनूं हुयूं, मिसलन सिंधीअ में या उर्दू में, उन्हनि में बि वेंदो हुउसि। ख़ासि करे सिंधी अदबी संगत जूं गजाणियूं, उन मां वॾो लाभ मिलियो। ऐं उहो वरी ज़मानो वनूट जो ज़मानो हो, जॾहिं सिंध सूबो बि ॿियनि सूबनि सां गॾु वनूट थियल हो। उन जे वनूट खे टोड़ण लाइ वॾी तहरीक हली। उन तहरीक में सिंधी अदीबनि वॾो तहरुक वरितो, वॾो हिसो वरितो। ऐं पंहिंजे क़ौम परस्त लॾे सां गॾु, शागिर्दनि सां गॾु उन में मां बि हिसो वरितो। ऐं सखर में बि मशहूरु अदबी हस्तियूं रहंदियूं हुयूं, जंहिंमें शेख ख़याज़ आहे, रशीद भट्टी आहे, मुंहिंजो हमक्लासी दोस्त श्याम कुमार आहे। उते बि अदबी ऐं सियासी माहौल जुड़ियो। ऐं उहो साॻियो सियासी माहौल हैदराबाद वञिबो त उते बि हासिलु थींदो हो। उन दौर में सुठनि माण्हुनि सां मिलणु थियो, ख़ासि करे हारी अॻवान हैदर ज्योति साहिब सां। असांजे उन दौर में मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु हिकु दानिश्वर थी असांजी फ़िक्री रहनुमाई कई। इन खां मां तमामु घणो मुतासिर आहियां। ऐं सिंधी अदबी बोर्ड खे जंहिं मयार ते मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु आंदो, उहो हिकु तारीख़ी कमु आहे। मुंहिंजा हिन वक़्तु ताईं सिंधीअ में 5 किताब छपिजी चुका आहिनि। 3 कहाणियुनि जा मजमूआ आहिनि। पहिरें कहाणी जो मजमूए जो नालो आहे ज़िंदगीअ जो वक्रो, ॿिए कहाणी जे मजमूए जो नालो आहे मंज़िल, ऐं 3 कहाणी जो मजमूओ जेको ताज़ो छपियो आहे उन जो उनवान आहे जॾहिं मां 64 जो हूंदुसि। इन्हनि 3 कहाणियुनि जे मजमूअनि खां सवाइ 2 तनक़ीदी मजमूआ बि छपिया आहिनि। पहिरें मजमूए तनक़ीदी मजमूए जो नालो आहे वीचार, ऐं ॿिए तनक़ीदी किताब जो नालो आहे सिंधी कहाणी जी ओसर। उन खां सवाइ बि सिंधीअ में, अंग्रेज़ीअ में, उर्दू में ॻच मज़मून, मकाला, कहाणियूं, तर्जुमा ऐं नसरी नज़्म मुंहिंजा पंहिंजा आहिनि, जेके जेकॾहिं उन सभिनी खे सहेड़े छपाइजे त 4-5 किताब ॿिया बि अची सघनि था। हिन वक़्तु मुंहिंजी उमिरि 68 सालनि खां मथे थी वई आहे। ज़िंदगी ईअं थी लॻे ॼण त हिकिड़ो ख़्वाबु हुजे। नंढपण, जवानी ऐं वरी पोइ ही वॾी उमिरि वारो दौरु, पर हौसला बुलंद आहिनि, दिलि जवान आहे। जेकॾहिं माण्हू फ़िक्री तरह ऐं जमालियती तरह ख़ुशि आहे ऐं मुतमइन आहे पंहिंजे कुटुंब सां, पंहिंजे फैमिली सां, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे वतनियत सां, पंहिंजे आदर्शनि सां ऐं पंहिंजे उसूलनि सां, ऐं अहिड़ा दोस्त साथी मिलंदा आहिनि, मिलिया आहिनि, गॾु आहियूं उन्हनि सां, ऐं रिश्ता नाता मज़बूत आहिनि। ऐं मां कॾहिं बि पाण खे अकेलो महसूसु न कयो आहे। अदब ऐं फ़लसफ़ो मुंहिंजूं पसंदीदा मौज़ू आहिनि। किताब पढ़णु मुंहिंजो खाइण पीअण खां पोइ ॿी ज़रूरत आहे। उन खां सवाइ जेकर मां रही बि न सघां त मूंखे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि मूंखे ज़िंदगीअ में हौसलो ॾिनो आहे। ऐं सुठनि दोस्तनि, सुठे फ़िक्र, सुठनि किताबनि मां मूं पढ़ायो आहे। ज़िंदगी हसीन आहे, ज़िंदगी प्यारी आहे।
नाज़रीन, उम्मीद तव्हांखे अॼु जो प्रोफाइल पसंदि आयो हूंदो। हाणे असांजे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़े ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। अचो त हाणे तव्हांखे अयूब खोसे जो हिकु ग़ज़ल ॿुधायां। सांझ थी आ दीप ॿारे पोइ हलूं, सांझ थी आ दीप ॿारे पोइ हलूं, तरस थोरो हू निहारे पोइ हलूं। सांझ थी आ दीप ॿारे पोइ हलूं, तरस थोरो हू निहारे पोइ हलूं। तरस थोरो चंड पियो उभरी परियां, यादि हिकिड़ीअ खे सुम्हारे पोइ हलूं। तरस थोरो हूअ भली आरस भञे, तरस थोरो हू भली आरस भञे, वाह ख़ुशबूअ खे उॾारे पोइ हलूं। सांझ थी आ दीप ॿारे पोइ हलूं, तरस थोरो हू निहारे पोइ हलूं। नाज़रीन, अचो त हाणे ख़ादिम मंगी जा कुझु ग़ज़ल तव्हां सां शेयर कयां। दिल जी तस्बीह ते तुंहिंजो ई नालो, दिल जी तस्बीह ते तुंहिंजो ई नालो, मेड़िया सभु मड़िया तुंहिंजनि पेरनि मां। छा त बसंती रुत निखरी बीठी आ, सारा फूल छणिया तुंहिंजनि पेरनि मां। सेई गीत अमर थी पिया आहिनि अॼु, सेई गीत अमर थी पिया आहिनि अॼु, जेके ॾात ॼणिया तुंहिंजनि पेरनि मां। चांदीअ जी पायल पाए आई आं, चांदीअ जी पायल पाए आई आं, सोना सुर बणिया तुंहिंजनि पेरनि मां। चंड ॾिठो उभ ते उभरी आया आहिनि, चंड ॾिठो उभ ते उभरी आया आहिनि, तारा अणगिणिया तुंहिंजनि पेरनि मां। नाज़रीन, हाणे जेकी वाई आहे उहा मौत जे पसे मंज़र में लिखियलु आहे। तव्हांखे ॿुधायां थी। रंग बरंगी टहक पोपट जा अंदाज़, उॾरी काॾे था वञनि, दिलियूं दफ़न थी वयूं, हिक हिक थी सभु राज़ उॾरी काॾे था वञनि। ख़ामोशीअ जो राज आ, ॻोल्हियूं ही आवाज़, उॾरी काॾे था वञनि। उछले बम स्कूल ते जंगी हू जहाज़, उॾरी काॾे था वञनि। रंग बरंगी टहक पोपट जा अंदाज़, उॾरी काॾे था वञनि। नाज़रीन, हाणे हिकिड़ी ॿी वाई आहे। लिखी फाड़ियां पना वेठो, अव्हांजे रुख़ जहिड़ो को ग़ज़ल मूंखां नथो लिखिजे। थियो कमरो सॼो रोशन, ॿरे थो राति भर ॾीओ, ग़ज़ल मूंखां नथो लिखिजे। पुछां थो पाण खां वेठो, पुछां थो पाण खां वेठो, थियो छाहे अलाए छो, ग़ज़ल मूंखां नथो लिखिजे। लिखी फाड़ियां पना वेठो, अव्हांजे रुख़ जहिड़ो को ग़ज़ल मूंखां नथो लिखिजे। नाज़रीन, हाणे असांजो ईंदड़ सेगमेंट आहे अॼु जी कहाणी। अचो त गॾिजी ॾिसूं।